शहीद बेनज़ीराबाद बेरोटाई में जेको शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जो आम मसलो आहे जेकी कणक गुज़िरियल महीने खां वठी लही वई आहे, पर जेकी फूड खाते तरफ़ां उहे सेंटर काफ़ी हंधनि ते अञा ताईं न खुली सघिया आहिनि। जॾहिं त अॼु असां बेरोटा में सांगड़ ऐं शहीद बेनज़ीराबाद ज़िलनि में जेकी कणक जे सरकारी ख़रीदारी जा मर्कज़ आहिनि उन हवाले सां आबादगारनि खे करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे ऐं कणक मार्च जे पहिरें हफ़्ते खां लहणु शुरू थी वई सांगड़ ऐं नवाबशाह जे कुझु इलाइक़नि में, पर गवर्नमेंट तरफ़ां उहे जेके सरकारी मर्कज़ आहे उहे न खुली सघिया, जंहिंजे करे आबादगारनि उहे पंहिंजी कणक वापारनि ऐं मिडलमैन खे सस्ते अघ ते विकिरो करे ॾिनी हुई। उन हवाले सां नवाबशाह ऐं सांगड़ में 30 लख खां मथे जेको आहे सो टारगेट मिलियल आहे त उहा सरकारी अघ ते कणक ख़रीद कई वेंदी, पर उन्हनि मां आबादगारनि खे हमेशह फ़ाइदो न थियो आहे ऐं जेके फुट खाते वारा ऐं वापारी आहिनि उहे मिली भगत करे करोड़ रुपया कमाईंदा आहिनि, पर आबादगार ऐं हारी वीचारो नुक़सानु वेंदो। अॼु असां कोशिशि कंदासीं त सांगड़ ऐं नवाबशाह में जेकी कणक जी ख़रीदारी आहे उनजी छा सूरत हाल आहे, कणक केतिरी जेको आहे आबादगार हारनि खां निकिरी चुकी आहे ऐं आबादगारनि ऐं हारनि खे केतिरो नुक़सानु थियो, उन हवाले सां इंतिज़ामिया जी बि मौक़ो वठण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि जो छा मौक़ो आहे। साईं ही बम्पर फसल उन हारनि जे उन नंढनि आबादगारनि जे महिनतुनि सां लथो आहे, जिन सियारनि जी रातियुनि में हिन कणक खे पाणी ॾिना आबादियूं कयूं, पर ही बम्पर फसल जो फ़ाइदो हाणे सिधो सो उन्हनि सेठुनि खे ऐं सरमाएदारनि खे ऐं ज़ख़ीरा अंदोज़नि खे थिए पियो। हाणे हिते जेके वॾा वॾा जागीरदार आहिनि उन्हनि जे लाइ त बारदाना आहिनि, पर जेके नंढा आबादगार हारी आहिनि उन्हनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जो को बि अहिड़ो मर्कज़ कोन्हे जितां हुननि खे बारदाना मिलनि। उन खां पोइ सरकार जे तरफ़ां ख़रीदारी जा के बि सेंटर कोन्हनि। हिते ईअं थींदो आहे त ज़राइत जेको आहे सो मुल्क जी मैशियत में वॾी अहमियत रखंदड़ शोबो आहे। उन जे लाइ जंहिंखे जिते वणे थो उते दुकान हणी वेही रहे ऐं नंढे खां नंढे अघ ते जेको आहे सो उन हारियुनि खां उहे कणक या उहे ज़रई जिन्सूं ख़रीद कनि, पोइ वरी उन्हनि खे ज़ख़ीरो करे रखनि ऐं ज़ख़ीरे करे रखण खां पोइ इन जो नतीजो इहो थो निकिरे त महीने ॿिनि खां पोइ जेको आहे सो अटो 3000 रुपया मण शहर जे मज़दूरनि खे इन हारियुनि खे उहो मण अटो 3000 में मिले थो। सो ही सरासर ज़ुल्म आहे। असां सिंध हारी कमेटी तरफ़ां बि इहो मुतालबो था कयूं त मर्कज़ खोलिया वञनि ऐं कणक जी ख़रीदारी जा ऐं नंढनि आबादगारनि खे बारदाना ॾिना वञनि। हारियुनि जी ज़िंदगी सां हीअ जेका फुरलोट थिए पई, इस्तेसाल थियो पियो, इन खे बंदि कयो वञे। साईं बहरान इहो इन लाइ पैदा थींदो जो हीअ जेके सेठूं ऐं सरमाएदार आहिनि इहे इन कणक खे लिकाए इन खे ज़ख़ीरा अंदोज़ कनि था। असां वटि पाकिस्तान जी मईशत में कॾहिं खंडु ज़ख़ीरा कयो वञे थो खंड खे, कॾहिं कणक खे, ऐं हीअ जेके वॾियूं वॾियूं जेके इहे सियासी धुरियूं हुकुमरान धुरियूं आहिनि इन्हनि जो ज़रिया मुआश इहा ई शइ आहे। हाणे तव्हां ॾिसो त ज़रई भाण हिननि हारियुनि खे कहिड़े अघ ते मिलियो आहे, अणलभ माना उहा ॿोरी जेका आहे सा 10,000 12,000 15,000 में उहा ॿोरी हिननि ख़रीद कई आहे ऐं हींअर ही कणक पंहिंजे अॻियां रखियो वेठा आहिनि। सवाइ हिन सेठनि जे सरकार ॼण आहे ई का, सरकार ॼण हिते मौजूद ई कोन्हे का। हाणे हुननि जा मनपसंदि रेट आहिनि, हू जंहिं बि रेट ते ॾियनि, ही मज़दूर माण्हू उन रेट ते उहो कणक उते ॾेई था अचनि। पोइ उन कणक खे ज़ख़ीरो कयो थो वञे, ज़ख़ीरे करण खां पोइ इहो थो थी वञे त अटे जो मुकमल बहरान पैदा थी थो वञे। पोइ उहो अटो उन बहरान जे नाले ते 3000 4000 4,500 मण में शहरनि में खपे। असां मुतालबो इहो था कयूं त जेको आहे सो ज़रई भाणनि जा ज़रई दवाउनि जा अघ घटाया वञनि। उन खां अलावा जेको आहे सो जेके जिन्सूं लहनि थियूं उन्हनि जा सरकारी इदारनि जे तरफ़ां मर्कज़ रखिया वञनि, उन मर्कज़नि में ख़रीदारी कई वञे ऐं मुनासिब रेट ॾिनो वञे ऐं इन ज़ख़ीरा अंदोज़नि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। राति खाइण लाइ फसल पोखण लाइ करण लाइ राति ॾींहुं महिनतूं कयूं, लंडियूं लताड़ियूं बलाऊं वेहूं, पर असांखे सही मुनासिब अघु ॾिसो पिया बारदानूं जेको मिलियल आहे अधु असांजो हिते हारियो थो वञे, बारदानूं मिले कोन को। हिते वञी सेठियुनि घरां सेठियूं पंहिंजो अघु ॿुधाईनि था 5200 5300। हाणे हू 5,500 गवर्नमेंट खे हू ॾियनि त ॾियनि न असांखे, हू ॾियनि कोन था। हीअ वरी वठियो असां खां ज़ख़ीरो कयो रखियो छॾी पंहिंजो, पोइ ग़रीबनि खे पोइ हिते असांखे वरी उहो ई साॻियूं 6000 6,500 रुपया ॿोरी पई मिले। असां ज़ुल्म आहे हींअर 8,500 DAP आहे। हाणे असीं 2 ॿोरियूं त असांखे हिकिड़ी ॿोरी DAP जी थी मिले। हिन नाहक आहे, हिन कलर जे लाइ असांजे लाइ ऐं दवाऊं जेके आहिनि सही कोन थियूं मिलनि असांखे, जो सही मिलनि असांखे दवा इहा बि कोन थी मिले। इन लाइ असांखे उते लाइ कोशिशि करे उजूरो कोन थो मिले न, उजूरो लाइ हींअर सही उजूरे लाइ बीठा हूंदा। हाणे असांखे 53,500 रुपया था घुरनि, हाणे खणी ईअं वञी उते ॾेई था अचूं।
52 53 53 सौ खां मथे रुपयो बि असांखे हाणे गवर्नमेंट केतिरो कयो हाणे गवर्नमेंट खे हीअं कोन था ॾियनि हीअ सेठियूं या ज़रात सभु को पंहिंजो अमीर ख़ानदान लिकाए रखियो छॾे गुदाम भरियो हर कंहिं की 2 राड़ियुनि में गुदाम ठाहे छॾिया आहिनि सेठियुनि ज़ुल्म आहे असां ना हक़ आहियो हीअ पंहिंजी कणिक असां वटि काफ़ी आहे हीअ असां वटि हिते सिंध में हर शइ जाम आहे हर शइ काफ़ी कणकूं पैदावार भलियूं पयूं ॾियनि पर पोइ लिकाए रखियो छॾनि पोइ ग़रीबनि खे उहो परेशान ज़ुल्म ना हक़ हींअर 2200 2300 यूरिया इहो 1700 वारो हुनजी पर्ची हाणे सेठ ने सरमाएकार गवर्नमेंट ई त ॾियनि था 1700 हुनजी पर्ची न आहे त बसि ठहियो बाबा 2300 2400 पंहिंजी मर्ज़ी आहे सेठियूं बि पंहिंजी मर्ज़ी गवर्नमेंट कंहिं खां वठे कान थी ख़रीद कान थी करे वठी रखे छो ग़रीब परेशान थियनि इहे आहिनि असांजो ना हक़ आहे असां ग़रीबनि हारियुनि सां हारी मज़दूर तबको को जेको बि आहे न इन लाइ जेको ई ज़रात काहे थो उन्हनि में तमामु पोइते धकींदा था हर शइ महांगो थींदो थो बोरियूं कोठियूं मिलनि न को जा हीअ बारदाणू फाटल आहे सॼो वठी था इस्तेमालु कयूं ॾियनि कोन था न को जा हीअ पैसा वठी मनपसंदि पंहिंजनि खे ॾियनि था सिंध हुकूमत वारा पंहिंजनि खे ई था ॾियनि ग़रीबनि खे नथा ॾियनि हीअ जेके पंहिंजा उन्हनि जा आहिनि उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खां जेके पेडनि वारा आहिनि उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खे ई बारदानू ॾियनि था ग़रीब कहिड़ो थधो साह खणी गुज़र कंदो सो ग़रीब वीचारो सूरनि मंझा आहिनि सॼो ई जेके ज़मींदार आहिनि या हारी मिसकीन या असां मज़दूर से गुज़र में तंग आहियूं हिकु ॾियूं था त चवणु करे रक़म उहा उतां भरे था वठूं नथा वठूं त बुख था मरूं हीअ हुकूमत जी भलायूं आहिनि हीअ ग़रीबनि सां चङायूं आहिनि ऐं उन जे लाइ हुकूमत भई दिलदारियूं ॾिए त तव्हां घबरायो न सभु कुझु तव्हां लाइ असां कयूं था कहिड़ो था असां लाइ कनि ग़रीब तबिको त ॾिसो त सही पंहिंजो सिर विञाइण जे पोयां आहिनि पंहिंजो पाण खे तेल हारे मथां तीलियूं था ॾियनि इन मजबूरियुनि जे करे ग़रीब जे करे जो हिकु उन जी शइ ॾेई ऐं वरी चवणु भरे वठूं त ग़रीब कहिड़ो साहु खणी सघंदो सो इन जे लाइ हुकूमत खे कुझु अपील आहे त कुझु रहम करे कुझु ग़रीबनि जी नज़रदारी करे ऐं पंहिंजी सोच करे त ग़रीब तबिके सां छा हालत आहे बसि पोइ उहो ज़ाहिरी मन त पोइ जहिड़ो को हुकूमत ई उन हार न करे न हारीअ जाड़ो सॼो ॾींहुं मरे राति ॾींहुं लुंडियूं लताड़े ऊंदान में धक खाए उन खां पोइ जो बेइंसाफ़ी उन हारी ग़रीब सां हले ऐं मज़दूर सां त मूंखे ॿुधाए त उन मिसकिन जी कहिड़ी दिलि थधी निकिरंदी कहिड़ी आह चङी निकिरंदी या कहिड़ो हुकूमत उन मथां फ़ाइदो पाईंदी ऐसा त न थियो न ग़रीबनि लाइ सो इन जे लाइ ॼण अपील आहे त कुझु ग़रीबनि जी तरस एहसास रखनि DAP 13,000 रुपया लॻो पिया असां ग़रीब किथां खां पूरी कंदासूं मिसकिन माण्हू ऐं असांजी जेका शइ वञे टके मुल में थी वञे असां किथां पाण खे न को असांखे बारदानो थो को सही मिले सॼो अन्न ज़ाया थियो वञे या फुटी जे लाइ ज़ाया थियो वञे असां काॾे वञूं मिसकिन ॿाहिराड़ी वारा हा का बि सही शइ नथी असांखे मिले उतां खां हाणे छा कयूं असां मिसकिन असांखे असां चोथों 5 साल हिन जे पोयां रुली असांखे जन 7 फार्म खणी अचो हाउस था सही कराए अचो असां ग़रीब माण्हू ॿ टे एकड़ वारा वञूं किरां आख़िर असांखे बारदानू नथो मिले गवर्नमेंट का बि असांखे ट्रांसफर तहफ़ुज़ लाइ का शइ ॾे बि नथी पोइ असां नेठि वापारनि खे ॾियूं था 300-400 ते घटि करे कणिक ॾियूं था असांजे घर जी बि करणी आहे बीमारी बड़ी जी करणी आहे ज़मीन में उहे ॿ टे एकड़ वरी बि आबाद त करणा पवनि था असांखे असां त हिननि जे पोयां भॼी हाणे अॼु ॾींहं ताणी हाणे 2 टे जॻह वरी बि फुट बि वियाऊं ऐं उते कुझु बि न थियो आहे को सेंटर बि न खुलियो आहे न का ॻाल्हि थी आहे न का असांखे चवंदा बाबा पैसो भई बैंक में न आयो आहे जॾहिं बैंक में पैसो ईंदो पोइ सेंटर विराइबा पोइ जॾहिं बि हिते सीज़न त हिते ख़तमु थी वई आहे असां एतिरो चऊं था त असांखे कुझु गवर्नमेंट असांजी मदद करे त असांजो अॻिते बि गाॾो हली सघे हींअर असांखां वठनि त असां ॾियूं न हींअर वापारी वठनि था हाणे कणिक ॿाहिरि थी वञे हली हींअर न असांखे पैसो मिले थो न असांखे का हिननि जी रिस्पॉन्स का मिले थी ॿाहिरि डबल पैसनि में ख़रीद करे था अचनि उहा कणिक असांजी खाइण जहिड़ी बि न आहे जेका ॿाहिरां अचे थी असांजी भली कणिक आहे उहा वञे हली ॿाहिरि मुल्क में ही पोइ वरी अमेरिका खां ॿिए मुल्कनि खां घुराइनि था जेका खाइण में बि अहिड़ी बेकार आहे जो सफ़ा पेट में सूर पिया पवनि असांजो इहो कारोबार माल आहे बनी ते आहे माल के बि हींअर अची ॾिसो थो बीमारी अची लॻो आहे ऐं कलर वञूं था पुछणु त बाबा वई मुख़्तियार कार मां इहो रसीद वठी अचो ढल जो उते वञूं त बाबा ॾी वियूं था तपेदार पंहिंजा ॻाल्हियूं को वेहे थो को कीअं पोइ वरी DC खां सही साही कराए अचो वरी DC उते वेही ग़रीबनि खे छॾनि ई कोन था अॻिते असांजा ज़ुल्म आहे
3000 रुपया DAP, 10,000 रुपया DAP, 3000 रुपया यूरिया। हाँ किथां असांजी पूरी पवे? तव्हां ॿुधायो। अॼुकल्ह तेल महांगो थी वियो आहे, उन जे करे 1500 रुपया हर ट्रैक्टर वारा। असांजो ख़र्चो ई नथो निकिरे। असां इहो था चाहियूं सिंध जे गवर्नमेंट खे महिरबानी करे ग़रीबनि जो भलो करे। साईं उन्हनि खे सभिनि खे मिले थो, वॾा वॾा ई ग़रीब जेके आहिनि अवाम आहे उहो नि वञो। हाणे असां नंढा ज़मीनदार आहियूं, कर्ज़ी आहियूं सेठनि जा। हाणे उहो चवंदा हुआ असांखे कर्ज़ु ॾियो न, असां तव्हांखे कणिक रखे पोइ 7000 जी बोरी वरी असां ख़रीद था कयूं बचनि जे लाइ। अटो 80 रुपया किलो थो मिले। इहो ज़ुल्म आहे हुकूमत खां। असांजो इहो अर्थ आहे तो महिरबानी करे हाणे वञूं था हेॾां फूड इंस्पेक्टर, उहो चए थो बाबा अञा बिल कान्हनि का, जॾियो त अहिड़ो हाणे अहिड़ो पैसो हुजे त उहो अॻु में उमाणे छॾियूं, पोइ जॾहिं बिल मिले का बि शइ असां सहूलियत कुझु रुगी कणिक था घुराइनि पोइ हिकूण जी ॿीण ते उन खां पोइ उहा कणिक भली बि न आहे। असांजो जेको फसल आहे भलो आहे उहो ॿाहिरि कढी छॾीनि ऐं पोइ वरी ॿाहिरां जेको गंद फसल आहे उहो खणी अचनि। असांखे फ़ाइदो कहिड़ो? गवर्नमेंट मां त असांखे को बि फ़ाइदो न थियो आहे। इन करे महिरबानी करे सेंटर खुलनि त असांखां वठनि, तावनि कनि, असांखां वठनि, पैसा ॾियनि, बिल ॾियनि, चवण हुन खां सही कराए, हुन खां DC खां सही कराए, मुख्तियारकार खां सही कराए अचो, खातो खणी अचो, सतूं फार्म खणी अचो। हाणे असां कलर 10,000 11,000 DAP थी वियो आहे, 10,000 ते असां वठूं, कमीशन ते वञी असांखे त 15,000 में थो पले पवे। तो असां किथां पूरी कंदासीं? हींअर ई सचियूं असांखे दॿीनि पिया त चवंदा कल्ह ॾियो असांखे कर्ज़ु ॾियो। असां हाणे उहो कर्ज़ु ॾियूं या पोइ हिन पेट जी कयूं? इन करे गवर्नमेंट असां तावन करे, ख़ुदा खे मञे असां जो कुझु करे। ज़राअत जो जेको असांजो माल ऐं असांजी ॿनियुनि जो कारोबार, जेके 10 एकड़ 15 एकड़ 5 एकड़ वारा आहिनि उहे परेशान आहिनि। उहे छाजे करे परेशान आहिनि? उन्हनि जा खाता आहिनि वॾनि जे नाले। हींअर तपेदार वटि वञो त जाइज़ खाते लाइ बि वठे थो 50 लख रुपया। ग़रीब किथां आणियो खाता पंहिंजे नाले? हुनजो कागज़ खणी अचो, हू कागज़ खणी अचो। बाबा ढल जी रसीद ते ढल जी रसीद त ॾियूं था न, उन ते कलर ॾियो, बिज ॾियो, दवाऊं ॾियो, सहूलियतूं ॾियो। माना असांखे सतू फार्म हाणे ॾाॾनि जे नाले वारे जा 50,000 रुपया ॾियो। बारदाने जो त शदीद पुराना 50 साल न असांखे बारदानो मिलियो आहे, न असां सेंटर ते का कणिक ॾिनी आहे 5 सालनि में। यकीन सां था चऊं, ईमानदारी सां दावादारी वॾनि खां वठनि था। ज़मीनदार जेके हज़ारनि एकड़नि वारा आहिनि उन्हनि खे बि ॾियनि था। हालांकि गवर्नमेंट जो शेड्यूल छा आहे, ज़मीनदार खां ॿनी मां खयो वञे, किरायो बि उनजो ॾिनो वञे। में हिन साल असां वटि बम्पर फसल कोन पियो लहे। उन जा 2-3 रीज़न आहिनि। पहिरीं सूरत हाल त इहा आहे त असां वटि जेको पोखी जो टारगेट हुयो, ख़ासि तौर ते हिते असां जंहिं ज़िले में बीठा आहियूं, ज़िले शहीद बेनज़ीराबाद में, उन में जेको पोखी जो टारगेट हुयो उहो सिंध गवर्नमेंट जे तरफ़ खां तक़रीबन 2,48,000 एकड़ ते मुश्तमिल हुयो। पर पोखी जॾहिं त असां वटि वधीक थी वई आहे। हाणे 2,48,000 असां वटि सिर्फ़ु पके जी जेके ज़मीनूं आहिनि उन में थियो आहे 2.5 लखनि ताईं, ऐं प्लस में जेके कचे जूं असां वटि ज़मीनूं आहिनि उन ते अञा ताईं, मतिलबु त जेको टारगेट हुयो उन खां वाफ़र मिक़दार में कणिक जी पोखी थी आहे। पर कणिक एवरेज हिन साल असां वटि तमामु घटि पई ॾिए। तक़रीबन 30 सैकड़ो जेका असांजी कणिक 60 मण एकड़ लहंदी, उहा हींअर 35 मण एकड़ लहे पई। मतिलबु 50% खां थोरो प्लस उहा लहे पई। उनजो सबबु इहो हो त असां वटि जेको 2 महीना पहिरियां कणिक जो फसल ढिढे ते हुयो, ऐं हिते यूरिया कलर जी जेका नाइट्रोजन जी जेका शार्टेज थी वई, जेका ब्लैक मार्केटिंग थी वई, उन में इहा सूरत हाल बीठी त असांजो जेको नंढो आबादगार आहे उहो 2 कलर शार्ट थी विया। जिथे असां 4 कलर ॾींदा हुआसीं कणिक खे, उते असां सिर्फ़ु 2 कलर ॾेई सघियासीं। छो त 1700 वारी बोरी 2800 रुपया बि मिले कोन पई, ऐं आम आबादगार जंहिंजो को सोर्स कोन हो, को सियासी असर उसू कोन हो, उनखां 2 कलर शार्ट थी विया। हाणे इहो त तय आहे त असां वटि जेका एग्रीकल्चर थिए थी उहा 91 सैकड़ो जेका ज़मीन आहे उहा नंढे आबादगार वटि आहे, 1 एकड़ खां वठी 12 एकड़नि ताईं। हाणे उन नंढे आबादगार खे जॾहिं यूरिया ई न मिली सघियो त हाणे कणिक डेफिनेटली उहा जेका एवरेज आहे उहा 60 मण वारी हींअर 35 खां 40 मणनि ते अची वई आहे। ॿियो जेको मामिलो आहे उहो इहो आहे त हिन वक़्तु असां वटि हिन मार्च जे फस्ट वीक में
मौसमी हालातनि जे हवाले सां मार्च जे फर्स्ट वीक में असांजी कणिक जेका आहे बिल्कुलु मेच्योर थी वई, उहा तयारु थी वई, उहा मार्केट में अची वई। हिन वक़्तु शहीद बेनज़ीराबाद ज़िले जी जेका 50% सैकड़ो जेका गंदम आहे उहा मार्केट में अची वई, उहा पेढियुनि वारनि वटि अची वई। अञा ताईं फूड डिपार्टमेंट जी का पोज़ीशन जी ख़बर कोन्हे का। असां एज़ ए आबादगार ऐं आबादगारनि जा नुमाइंदनि जे तौर ते असां जॾहिं राब्तो कयूं था त फूड डिपार्टमेंट इहो ॿुधाए थो त अञा ताईं का पॉलिसी कोन जुड़ी आहे। अञा ताईं फूड इंस्पेक्टरनि जी जेका आहे सा मतिलबु अपॉइंटमेंट कोन थी आहे, हुननि खे सेंटर कोन मिलिया आहिनि, हुननि खे बजेट कोन मिली आहे, पैसा कोन मिलिया आहिनि। घणा असां वटि जेके फूड इंस्पेक्टर आहिनि उहे त तक़रीबन नैब जा केस पिया उन्हनि ते हलनि। इन करे उन्हनि सां वरी पेमेंट जो मामिलो थींदो, बिलनि जो मामिलो थींदो। हाणे इहा सॼी सूरत हाल आहे जिथे असां सम्झूं पिया त सिंध गवर्नमेंट अलाए छो अखियूं पूरे छॾियूं आहिनि हिन पासे, असांजे एग्रीकल्चर वारे पासे, जंहिंजे करे असां सम्झूं पिया त सिंध हिकिड़ो ज़रई सूबो हुजण जे नाते हिते त कणिक असांखे बिल्कुलु ई फ्री पोज़ीशन में मिले अटो आम माण्हू खे। पर पोज़ीशन इहा आहे त पंजाब में जेको आहे 50 रुपया किलो अटो थो हले त सिंध में 80 रुपया किलो अटो थो हले। हाणे इहा थी लास्ट ईयर जी पोज़ीशन। पर हिन साल जेका सूरत हाल असां ॾिसूं पिया, छो त हींअर जेको पेढी वारो जेको मिडिल मैन जेको ब्रोकर कणिक ख़रीद करे पियो उहा ॿाहिरि पई वञे, पंजाब पई वञे, सूबे खां ॿाहिरि पई वञे, ज़ाहिरी आहे मुल्क खां ॿाहिरि वेंदी। भले 144 त लॻल आहे सिंध गवर्नमेंट जेके तरफ़ खां, पर तव्हांखे ख़बर आहे ॾेती लेती ते सॼो सिस्टम हलंदो आहे। हुते जेके फूड डिपार्टमेंट वारा जेके हिननि जा माण्हू वेठा आहिनि उहे 5000 रुपया ट्राले खे वठी ट्रालो हली थो वञे, को पंजाब, को अफ़गानिस्तान, को बलोचिस्तान। उन करे हिन वारे असां ॾिसूं पिया जेका सूरत हाल आहे त उहो अटे जो तमामु घणो बहिरान थींदो। कणिक जा जेकॾहिं फौरी तौर ते हाणे लाड़ सिंध जी त कणिक महीनो पहिरियां ख़तमु थी वई। असां हींअर विच सिंध में बीठा आहियूं त 50% ख़तमु थी वई आहे। अञा ताईं का सेंटर कोन खुलिया आहिनि, को मतिलबु ज़रई फूड जो को ख़रीदारी मर्कज़ कोन खुलियो आहे। इन करे आबादगार वीचारो अधमुड़ी में उहो पेढियुनि वारनि खे ॾिए पियो ऐं कणिक जो फ़सुलु असां वटि हाणे फाइनल थियण ते आहे। असांजी तंज़ीम SGO मुसलसिल असां दाऊं कंदा अचूं आबादगार नंढनि आबादगारनि जा ख़ासि करे माना जेको सो नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। हींअर असां जॾहिं असांजे ज़िले में तक़रीबन 2.5 लख एकड़ ज़मीन कणिक जेका आहे सो कायल आहे। उन जो पहिरियां शुरू में पाणी जी खोट जे करे फ़सुलु कमज़ोर थियो, वरी कलर जी खोट जे करे माना फ़सुल खे धकु लॻो। उन जो इहो सबबु आहे जो हाणे असांजो फ़सुलु जेको लहे पियो, जेका 60 मण लहंदी उहा 30-35 मण लहे पई ऐं माना तमामु घटि कणिक ऐं कणिक तक़रीबन 80% माना थ्रेशिंग थी वई आहे ऐं असांखे बारदानो कोन पियो मिले ऐं फूड इंस्पेक्टर जेके आहिनि उन्हनि ते नेब जा केस लॻा पिया आहिनि, उहे गुम लॻा पिया आहिनि। बारदानो आबादगारनि खे कोन पियो मिले, मजबूरनि थी आबादगार इन्हनि खे सरमाएदारनि ऐं पेढियुनि वारनि खे कणिक घटि अघ ते ॾियनि पिया। 2.5 किलो जेका आहे सो फी बोरी ते उन्हनि जी कटौती पिया कनि। कणिक जी जेकी पोखाई थी वई आहे तमामु वधीक 2.5 लख जी पोखाई आहे असांजे ज़िले में, त तक़रीबन 5 लख जे क़रीब पोखाई थी आहे ऐं उन जाइ ते एवरेज उहा न लथी आहे। तक़रीबन जेकी 70 मण एवरेज लहंदी त उन जाइ ते 30 मण 35 मण एवरेज बि लहे। उन जो नतीजो आहे त जेकी सिंध गवर्नमेंट भाण जी खोटाई कई आहे उन ते आहे। भाण जो हारियुनि खे न पे मिलियो, कलर न पे मिलियो, पाणी जी बि हिननि वॾी बंदिश करे छॾी, उन जी जाइ ते वॾो नुक़सानु थियो आहे। जेकी हिननि यूक्रेन मां जेकी हिननि कणिक घुराई आहे त इन जाइ ते जे असांजे हारियुनि ऐं आबादगारनि खे जे भाण ॾिनो वञे आहे त असां इहा पाण ॿियनि खे कणिक ॾियूं आहे। यूक्रेन मां असांखे घुराइणी न पए, असांखे होॾां मोकिलणी पए आहे। उन खां पोइ असांजी केॾी सिंध में ख़ुशहाली थी आहे। ज़राइत हिकिड़ी असांजे पाकिस्तान जी मुल्क जी जान हूंदी आहे। उन जाइ ते वॾी हथरादू जेकी खोट कई वई आहे, असां इन खे बार बार चऊं था त इहा हथरादू खोट ख़तमु कई वञे। उन खां बावजूदि जॾहिं 2 किलो बोरी ते कटिन पिया, उन जे असां हिन खां वजह पुछनि छो पिया कटिन, उहा 2 किलो उन वक़्तु कटी वेंदी त जॾहिं सूतली वारी बोरी हूंदी। हिन वक़्तु बोरी आहे प्लास्टिक वारी, तक़रीबन उनजो मुंहिंजे ख़्याल में पाव वज़न न हूंदो, त पोइ बि इन जाइ ते किलो कटिन, उन जाइ ते 2 किलो पिया कटिन। त असां इहो इन्हनि खे चवणु था चाहियूं त इन शइ ते थोरी तवजो ॾिनी वञे। सही ॻाल्हि इहा आहे त हिते जेको असांजे एग्रीकल्चर सां वैसा घातियूं कयूं पियूं वञनि। असीं सम्झूं था त इन में सिंध हुकूमत खां वठी करे हितां जा सभु जागीरदार ऐं हितां जा जेके कारखाने जा मालिक आहिनि उहे सभु बिट बणियल आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते 31 मार्च खां अॻु में कारखाने जेको आहे सो फूड ख़रीदारी जेको आहे सो सेंटर खुलणु घुरिजनि आहे, पर हिन वक़्तु ज़िले नवाबशाह में 80 सैकड़ो खां मथे कणिक लही चुकी आहे, पर अञा ताईं को बि जेको आहे सो ख़रीदारी सेंटर न खुलियो आहे।
इहो हथु वठी असांखे तबाह करण जो हिकिड़ो माना ज़रियो आहे। ऐं ॿियो इहो त हिन वक़्तु जेका असां ज़िले नवाबशाह जी कणिक लथी आहे, जेका 70 मण एवरेज लहंदी हुई, उहा 35 मण एवरेज लथी आहे। उनजो कारण इहो आहे त असांजे कणिक खे असांजी ज़रायत खे वक़्ती तौर ते न ज़रे भाण ॾिनो वियो, न ई ज़राए दवाऊं ॾिनियूं वयूं। असुल में जेको ही पहिरें 31 मार्च खां वठी जेके हिननि खे खोलणा हुआ, उहो गोदाम अञा ताईं असांखे बारदानो कोन मिलियो आहे। जेके ज़रे दवाउनि जे करे हिन साल असांखे फसल खे तमामु नुक़सानु पहुतो आहे। ऐं अॼु ॾींहं ताईं असांखे माना उन्हनि जो अज़ुलो कोन मिलियो आहे। हींअर बि जेके अन्न जी कटौती कनि पिया, माना उहे 2 किलो पिया कनि। उहा हिन पास्को वारा अॻे असीं ॾींदा हुआसीं, उन्हनि खे 1 किलो कटींदा। हाणे उन जी जॻह ते असां 2 किलो कटियो पियो वञे। असां आबादगारनि खां नाइंसाफ़ी आहे, उन्हनि खे इहो गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त असां सां इंसाफ़ कयो। नाज़रीन, हिन वक़्तु असां रुकंदासीं सांगड़ में। असांजो रिपोर्टर अंजुम आफ्ताब निज़ामानी वीडियो लिंक ते मौजूदु आहे। अंजुम, असांखे ॿुधायो त सांगड़ में कणिक त हमेशह मार्च जे पहिरें हफ़्ते खां लहणु शुरू थी वेंदी आहे। छा सूरत हाल आहे कणिक जी सरकारी ख़रीदारी जे हवाले सां? आबादगार छा था चवनि, इंतज़ामिया छा थी चवे? जी ज़ुल्फ़कार, सांगड़ ज़िले में हिन वक़्तु कणिक जी तमामु घणी खोट आहे, पर फूड खाते पारां ज़िले सांगड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सेंटर खोलिया विया आहिनि, पर कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जंहिंमें सेंटर न खोलिया विया आहिनि। आबादगार सख़्तु परेशान आहिनि, उन्हनि खे बारदानो न मिली सघियो आहे। ऐं बारदानो जेको मिले थो आबादगारनि खे, उहो बि जेको आहे सो महांगो, 50 खां 60 70 रुपए ताईं जेको सो कटो ॾिनो थो वञे। घणो जेको बारदानो आहे फूड खाते वारा मिली भगत करे जेके वॾा सेठूं आहिनि पेढियुनि वारा, उन्हनि खे विकिरो कयो पियो वञे। उन सां जेके आबादगार नंढड़ा, उहे जेके सख़्तु परेशान आहिनि। हिकु त आबादगारनि जी जेका कणिक जी एवरेज हुई, उहा बि पूरी न लथी आहे। हिन साल जेका कणिक तमामु भाण जी खोट जे करे जेको ज़िले सांगड़ में घटि लथी आहे। ऐं सांगड़ ज़िले में फूड खाते जे चवण मूजिबि त सांगड़ में 30,000 बोरियुनि जी खपत आहे, पर आउं सम्झां थो त 30,000 बोरियूं मुश्किल सां पूरी थी सघनि, छो जो सांगड़ ज़िले जी हालत हिन वक़्तु ज़रायत जे हवाले सां तमामु ख़राबु आहे। कणिक तमामु घटि आहे, ऐं जेका कणिक घटि हुअण जे करे आबादगार बि सख़्तु परेशान आहिनि। हिकु त पाणी जी बि खोट आहे, ऐं ॿियो त जेका आबादगारनि खे कणिक जी पैदावार आहे, जेका 2200 रुपया जेको रेट हो, उहो जेको आहे सो कोन थो ॾिनो वञे। ऐं जेके आबादगार आहिनि उहे नंढियुनि सेठनि खे जेको आहे सो 1800-1900 रुपए जे रेट जे हिसाब सां कणिक विकिरो करे रहिया आहिनि। जी बिल्कुलु, बारदाने जी तमामु घणी खोट आहे। जीअं त फसल जी एवरेज बि घटि हुअण जे करे ऐं बारदानो बि घटि, जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे टाइम ते बारदानो मिलियो थो वञे। ग़रीब नंढा आबादगार जेके बि आहिनि उहे वीचारा परेशान आहिनि। उन्हनि खां रेट बि जेको आहे सो घटि ॾेई ऐं उनखां मजबूरीअ जो फ़ाइदो बि वठंदा आहिनि। ऐं बाक़ी जेका फसल जी आहे आबादी जे हिसाब सां तमामु घणो एवरेज बि घटि आहे। साईं, तव्हांखे ख़बर आहे त हिकु त सिंध गवर्नमेंट जी पहिरियों न आयल अहिड़ी जेको बाण ब्लैक ते विकिरो थियो, कणिक मुकमल तबाह थी वई। जेका थोरो घणी थी उहा बारदानो मिलियो वॾनि ज़मींदारनि खे, असां ग़रीबनि खे मिलियो हेसि ताईं बारदानो कोन मिलियो। जेका कणिक 10 मण खां 15 मण एकड़ लथी आहे, उहा बि हिन टाइम असां 1900-2000 रुपए में पिया ॾियूं, जेका 2200 रुपए रेट आहे। उहे सेठियूं जेके आहिनि पंहिंजी मनमानी ते बारदानो जिन वॾनि माण्हुनि जो आहे उन्हनि खे रेट ॾियनि पिया। असांखे हिन टाइम एसि ताईं कणिक विकिणूं पिया, जॾहिं त वरी बि हींअर इहो अज़ाब वरी असां ज़मीनदारनि लाइ थियो आहे त वॾा आबादगार पैसनि ते पाणी वठनि पिया। असांजी हिन पोखाई कान थी आहे। हीअ साल जेको 2021-22 फुटदारनि खे ख़रीदारी करणी आहे, प्रोक्योरमेंट सिंध फूड खे करणी आहे, सांगड़ ज़िले जो जेको टारगेट आहे उहो पूरो थियणु नामुमकिन आहे। छो जो जेके हिते इंस्पेक्टर, जेके हिते DFC आहिनि, उहे पंहिंजी मनमानी रोब दाबा बिल्कुलु हलाए रहिया आहिनि। ऐं माण्हुनि ते 5500 जेको कणिक जो रेट आहे, 2 किलो इज़ाफ़ी वज़न ऐं माण्हुनि खां वठनि था। तंहिंखां पोइ बारदाने ॾियण जा 60 खां 70 रुपयो बोरी हिकिड़ो इंचार्ज वठे थो। इन बहाने ते त असांखे फ्यूमिगेशन कराइणी आहे, असांखे बारदाने खे कणिक जे गोदामनि खे सील करिणो आहे। सो इहो हिकिड़ो तमामु नाजाइज़ क़िस्म जी हिकिड़ी इन्हनि जी घुर्ज आहे, जेका तमामु इलीगल आहे, स्कैम आहे इलाही वॾो। ऐं हींअर जेको पॉलिसी आयल आहे, पॉलिसी जे हिसाब सां हिननि खे 5500 रुपए में 100 किलो ख़रीद करिणो आहे। ऐं 100 किलो जी जॻह ते ई 102 किलो ख़रीद करे रहिया आहिनि। ऐं उनखां पोइ बि माण्हुनि खे हरू भरू जूं वाज़े कटूं हणी कूड़ा बिल ठाहे हिकिड़े बि माण्हू खे हितां जेके असुलु बिल जेको परचेस बिल ॾियणो आहे उहो हिननि हिकु बि नाहे ॾिनो। ऐं इन बिल न ॾियण जे करे ही हिते
माण्हुनि खे ॼाण न आहे, जिन माण्हुनि खे ज़मींदारनि खे ॼाण न आहे उन्हनि खे ही फुरियो था वञनि 3-3 किलो 4-4 किलो 300 रुपया जेके बोरी ते ठहनि था। 5500 वारो अगरि ख़रीदारी जेका महांगी थी आहे त ज़मींदार ऐं हारी खे फ़ाइदो मिले, उहा फुट वारा पंहिंजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा 300 रुपया बोरी ते बचाइण जे करे ज़मींदार खे उहो ई साॻियो रेट 5200 रुपये थो मिले। सो इहो हिकिड़ो तमामु वॾो स्कीम आहे। तंहिंखां अलावा हितां जा जेके ट्रेडर आहिनि, पॉलिसी जे हिसाब सां फूड खाते जी 84 ऐं 85 जी पॉलिसी जे हिसाब सां हिननि खे फूड डिपार्टमेंट जे DFC खे हर ज़मींदार, हर ट्रेडर, हर सेलर खां कणिक जी ख़रीदारी करणी आहे ऐं पंहिंजा टारगेट पूरा करणा आहिनि, जीअं हू आवाम खे सब्सिडी कणिक जी ॾेई सघनि। न साईं, बारदानो ते लोकेशन जीअं अचे थी उहे ॾींदा था वञूं असां। साईं असांजो टारगेट आहे 30,000 बोरी जो। जी साईं। साईं हींअर तक असां वटि 50% खां अबव थी वियो आहे टारगेट। जी ज़रूरु, तव्हां आबादगारनि जूं ऐं फूड खाते वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त असां वधीक नुक़सान में पिया वञूं ऐं आबादगारनि जो इहो बि चवणु आहे त असांखे बारदानो न मिलियो आहे ऐं असांजी कणिक जेका आहे असां नंढनि सेठनि खे ऐं वापारियुनि खे विकिरो करे छॾी आहे, जेको असांखे तमामु वॾो नुक़सानु। नाज़रीन, ही तव्हां नवाब शाह जे आबादगारनि हारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणु आहे त हमेशह नंढनि आबादगारनि ऐं हारनि जो इस्तेसाल कयो वेंदो आहे। उन्हनि खे कॾहिं बि सरकारी जेको बारदानो आहे उहो न मिली सघियो आहे ऐं कॾहिं बि वक़्त ते सरकारी सेंटर न खुली सघिया आहिनि। उन जे करे ही जेको बारदानो हूंदो आहे उहो हमेशह वापारियुनि खे ऐं फूड खाते जा अमलदार मिली भगत करे विकिरो कंदा आहिनि ऐं आबादगार ऐं हारी जेके आहिनि उहे वापारियुनि वटि मजबूर थी सस्ते अघ ते कणिक विकिरो कंदा आहिनि। इहा ई साॻी सूरत हाल आहे सांगड़ जी। उते बि आबादगार ऐं हारनि दाऊं कयूं, जो त असां हर साल दाऊं कुकूं कंदा आहियूं, पर असांजो केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे त जेकी रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थी ज़राए ते उहो कमंद जो रेट हुजे या कणिक जो रेट हुजे, त आबादगारनि ऐं हारनि खे जेके नंढा आबादगार उहे हमेशह नुक़सान में विया आहिनि, उहे कॾहिं बि फ़ाइदो न थी सघियो आहे। त इहा सूरत हाल आहे नवाब शाह सांगड़ में जेकी कणिक जी ख़रीदारी, त आबादगार ऐं हारी भुॻड़नि मुठ ते पंहिंजी कणिक विकिरो करे करोड़ रुपयनि जो नुक़सानु बर्दाश्त कनि था, पर फूड खाते जा अमलदार हिन साल जो इंतज़ारु कंदा आहिनि, हिन मौसम जो इंतज़ारु कंदा आहिनि त जीअं बारदानो अचे त असां करोड़ रुपया करप्शन एवज़ हासिलु कयूं। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि की इजाज़त लाइ निगहबा।